अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों भैरो हेड़ी शदीद गर्मी में तवा मदीने वाले मीर जी मोहब्बत में इकट्ठा थी बैठा है। अल्लाह करीम ताके घड़ी घड़ी जो अजर अता फरमाइंदो। अजो की महफिल ही तवा जो तकलीफ बर्दाश्त करण क़यामत में ताके कम में क़यामत वारो अचण वारो हिसाब वारो किताब वारो पुछाने वारो लेखे चोके वारो ॾियारो जेके खल्क के खालिक जे अॻियां माण्हुनि खे मालिक जे अॻियां हाज़िर थियो वो ॾियारो अल्लाह जी अदालत लगंदी। रब फैसले करण वारी ज़ात मालिक जी हुंदी। उते न रिश्वत हलंदी न उते सिफारिश हलंदी न उते कंहिं भी किस्म जो को पैसो ॾोकड़ हलंदो जे दुनिया जे कोर्टुनि में हलंदो आ। उहा अदालत वारी कुर्सी ते मुंहिंजो अल्लाह पाण वेंदो ऐं हर इंसान के अल्लाह जे हाज़िरी में पेश उन ॾियारे जे लाइ अल्लाह तबारक व तआला जल शानहू कुरान पाक जो खोड़ सारियूं आयतूं आहिनि। नबी पाक सोने सरदार जूं बेशुमार हदीसूं आहिनि जिन में उन हिसाब किताब ऐं पुछाणे जो अल्लाह जे हबीब असा के इत्तला में आगाही ॾिनी आ। पर उन क़यामत जे ॾियारे जो हिकिड़ो गोशो तव्हां जे अॻियां बयान कंदुसि हिकिड़ी जिहत त उन ॾियारे ते माण्हुनि जो हाल छा हूंदो ऐं उन ॾियारे ते मदीने वारे साईं जी ज़ात जो शान छा। खुदा खुश कंदो जे ॻाल्हि वणे त चओ सुभान अल्लाह। जे बात में मुंग पियल न थव त चओ सुभान अल्लाह। अल्लाह कंदो महशर में मदीने वारे जे रहमत जी छपर ऐं छांव हूंदव। जे नबी जो अॼु असां मीलाद था मल्हायूं जे हबीब जे अचण जो ख़ुशियूं था मल्हायूं जे सोने नबी जे आमद जा जश्न था मल्हायूं उन नबीअ जो शान मान मकाम हिते बि आला आहे। हिन जहान में भी मदीने वारो साईं बेमिसल बेमिसाल पर सोने नबी फरमायो त अना सय्यदुन नास यौमल क़ियामा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त मां मुहम्मद सभिनी जो सरदार आहियां।
सरदार त हिते पाहे अगवान सरवान त हिते पाहे वो क़यामत जो छो फरमाए छो त हिते हज़ारे माण्हू हिन जेके सरदारी नथा मञन चवन था नबी असां जहिड़ो आहे नबी असां वांगुरु आहे छो था ख़ुशियूं मल्हायो छो था मीलाद मल्हायो एतिराज़ आहिनि इनकार आहिनि पर उहो ॾियारो हूंदो अदालत जो इंसाफ जो उन ॾियारे ते सभु माण्हू कठे हूंदा हर कंहिंखे ख़बर पवंदी त मोहम्मद मीर जो शान छा आहे सुभान अल्लाह बाबा दादा में गुज़री विया असांजा ॾाढो पढ़ंदालो तव्हां कंहिं कोन ॾिठो हूंदो ॾाढो त कंहिं न ॾिठो हूंदो पर ॾाढो कंहिं ॾिठो हुजे उहे जेके अॻे गुज़री विया असांजा अॻियां नसुल वरी असां पंहिंजा डॉक्टर ॾिसूं था पोटा ॾिसंदासीं अलाह कंदो पोटा बि ॾिसंदो पर पोटनि खां पोइ तव्हांजो नसुल जेको ईंदो उहो असां ॾिसंदासीं छो त एतिरी उमिरि कोन्हे न अॻियां ॾिठासीं न पोयां ॾिठासीं पर क़यामत जे ॾियारे तव्हांजा अॻियां बि तव्हां सां गॾु पोयां बि तव्हां सां गॾु हे रुगे खुश्क कोन हूंदा रुगे महर कोन हूंदा रुगे सिंधी कोन हूंदा रुगे बलोच कोन हूंदा रुगे पठान पश्तो कोन हूंदा पर पूरी इंसान ज़ात हिकिड़े मैदान में कठे हूंदी ज़मीन टामे दी हूंदी सिच गिराट जेतिरो क़दुरु मथो बीठल हूंदो घर में माण्हू ईअं पचंदा भुॼंदा पचरंदा ये फुल्ला कणा है टिचकना बेटा हींअर जलसे जी गर्मी हवा लगे थी पई अल्लाह जो फज़ल पर हीअ गर्मी भी सही नथा यार तो दिल पर सही देर कई यार गर्मी ॾाढी आहे हीअ गर्मी घड़ी खण जी सही नथा सघो पर मिठा उहो हीअ जेको सिच आहे न असांखे किरोड़े में न परे किरोड़े में ऐं हीअ ज़मीन मिट्टी जी आहे पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हीअ ज़मीन मिट्टी जे न हूंदी ट्रामे जी ट्रामो तपंदो ऐं सिच गिराट जेतिरो क़दुरु मथो बीठल हूंदो तपश थींदी ऐं गरमाश थींदी माण्हू सभु किरोड़े अरबे इंसान गॾु हूंदा हिकिड़ी माण्हुनि जी तपश ॿी सिच जी तपश हेठों ट्रामे जी तपश उन ॾियारे ते माण्हू पचंदा भुॼंदा पखर खिमंदो वरी हर माण्हू जे बदन जो पखर उन जे बदन सां चोटियो पियो हूंदो हिते पाणी अचे थो वही वियो न पाणी वही वियो न उते वहंदो न हर माण्हू जे बदन जो पखर उन सां चंबिड़ियो पियो हूंदो ऐं जेॾी महिल पाणी गरम थींदो तपंदो तव्हां हिसाब लॻायो उन वक़्त में माण्हुनि जो हाल छा अॼु कलाक जी गर्मी सिज जी सही नथा सघूं ॿ कलाक वेही नथा सघूं उस में काढ़े में माशाअल्लाह हिते त सुहिणो भलो शमियानो लॻो पियो आहे पर ॿाहिरि काढ़े में वञो त 5 मिंट बीहण ॾुखो लॻंदो पर उन ॾियारे ते छपर न हूंदो छांव न हूंदी अछो न हूंदो शमियानो तपो न हूंदो ऐं माण्हू ईअं खुले सिज जे हेठां बीठल ऐं वो ॾींहुं कहिड़ो हूंदो क़ुरान फरमाए थो फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना 50,000 साल जो हिकु ॾींहुं 50,000 साल पुट चमड़ में ज़बान सां लफ़्ज़ 16 था लॻनि मदीने वाले साईं जी विलादत के हींअर थिया आहिनि 1,500 साल 1,500 साल घणो ही जेको रबीउल अव्वल आहे सोणे नबी जे विलादत जो 1,500 साल पूरा थिया पर वो हिकिड़ो ॾिहाड़ो जेको क़यामत जो हूंदो न 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदो यौम यफ़िरुल मरअ मिन अख़ीह भाउ
बेजार, पी उम्र का धार, माँ बच्चन का धार, यार पंजे यारन का बेजार, हर मानू परेशान हो यौम यकूनु नासु कल फराशिल मबसूस मानू इए हुंदा जे पतंग परेशान बत्ती जे मथा दिए जे मथा जे बचंदा है खामदा है परसंदा टंगू सड़ियूं मच्छर जूं इए क़यामत जे ॾियारे मानू बचंदा है बचंदा 50,000 साल तवील दिहाड़ो लंबो दिहाड़ो बीही थकबा मुझे सोने हबीब जी हदीसा सही बुखारी दे अंदर सही मुस्लिम दे अंदर सुनन तिरमिज़ी दे अंदर रिवायत साईं फरमाता यजमउल्लाहु नासल अव्वलीन वल आखिरीन फी सय्यिदिन वाहिद अगन के पोयन के रब हिड़े मैदान में गॾु कंदो पो युस्मिउ मुद्दाई जेको ॻाल्हाईंदो जो आवाज हड़ई पिया उठंदा जेको मानू साम्हूं ईंदो ये अरबे इंसान उनखे ॾिसंदा कंहिंखां कंहिंजी ॻाल्हि लिंगी न सघंदी साईं फरमाइनि था तदनु शम्सु फयबलुगु नास मिनल ख़म्मे वल करबे मा ला युतीऊन वला यहतमिलून माण्हुनि खे उहो ॾींहुं एॾो परेशानी जो हूंदो एॾो ॾुख जो ॾींहुं हूंदो जो पूरी ज़िंदगी में कॾहिं कंहिं बि उहो ॾुख अहिड़ो न ॾिठो हूंदो जहिड़ो क़यामत जे ॾिहाड़ो ॾुखियो हूंदो दर्दनाक हूंदो हैबतनाक हूंदो उन ॾिहाड़े ते फयक़ूलु الناس अला तरौन मा क़द बलगकुम परेशानी अज तो भले दुख में भले गम में वॾी मुश्किल में अची विया हेड़ो दुख कॾहिं न ॾिठोसीं हेड़ो गम हेड़ी परेशानी हेड़ी गर्मी हेड़ी तपश जिंदगी में न ॾिठीसीं भला हाणे अल्लाह खे अर्ज़ कयो हिसाब करे पुछाणो फैसलो करे पोइ दोज़ख जे या जन्नत जे रब जी मर्ज़ी पर हिसाब न करे न बी थकजी विया 50,000 साल उपेरा पीअंदे थकबा फयतून आदम अलैहिस्सलाम पोइ हड़ई माण्हू गॾिजी हज़रत आदम वठींदा बाबा साईं ओ आदम इंसान जा अब्बा तुंहिंजा बच्चा आहियूं हेॾे निहार केॾी गर्मी आहे केॾो ॻाढ़ो आहे केॾो गम आहे ओ बाबा साईं असांजे बाझकर अंत अबुल बशर खलक़क अल्लाहु बियदी वनफ़ख़ फ़ीक मिन रूही अल्लाह तोखे पंहिंजे कुदरत वारे हथनि सां ठाहियो तो में रूह फूकई मलाइकनि खे हुकुम ॾिनई तोखे सजदा कनि एॾो शान वारो अप्पो तूं हुजी असां हेड़े परेशानी में हुजूं ओ बाबा आदम असांजे लाइ रब वटि सिफारिश कर रब खे अर्ज़ कर असांजी शफाअत कर असांजी सिफारिश कर अला तरा मानन फीहे अला तरा मा क़द बलगना बाबा ॾिसी नथो असां केॾी परेशानी में आया पुट तवज्जो मूंखे कयो तकलीफ़ ईंदी आहे रोड़ंदा आहियूं बाबे ॾे पक हूंदी आहे त अब्बो महिरबानी कंदो रोड़ंदा आहियूं अंबड़ में
उथंदा भजंदा टीका बार संदा रोड़ी पंजे बाबे आदम साईं जे अॻियां ते आसियूं मीज़ारियूं कंदा बाहूं ॿधंदा हथ जोड़ींदा बाबा असां ॾाढी परेशानी में आहियूं अल्लाह वास्ते असांजी मदद कर فيقول آدم إن ربي قد غضب اليوم غضبا لم يغضب قبله مثله ولن يغضب بعده مثله حضرت آدم چوندو پٽ او मुंहिंजा बच्चा अॼु ॾिसो नथा अल्लाह खे एॾी का बणाई आहे एॾो मेरे वाजो कॾहिं न वरी कॾहिं अल्लाह अॼु कावड़ में अॼु रब जे जलाल जो दरिया जोश में अॼु अल्लाह गुस्से में इन्नहु कद नहानी अन शजर फअसैतुहु नफ्सी 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 इज़हब इला गैरी मूंखे अल्लाह छॾियो त दाणो न खाइजे पर मां दाणो खाई वेठो हाणे मां ड्रिॼां थो जे मूंखों मुंहिंजो रब पुछे त आदम दाणो छो खाधो मां पंहिंजे रब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि पंहिंजे मालिक जे अॻियां मां कहिड़ो कंधु खणंदुसि ए मुंहिंजा बच्चा ए मुंहिंजा पुट हो अॼु मूं में हिम्मत नाहे जो तव्हांजे लाइ ॻाल्हाए सघां अॼु अल्लाह जे अॻियां मां तव्हांजी सिफारिश करे सघां मूं में जुर्रत नाहे पर इज़हबू इला नूह नबी के वञी सिफारिशी बणायो पोइ हड़ई मनु फयातून नूहा हड़ई हज़रत नूह वटींदा चवंदा या नूह इन्नका अंत अव्वलुर रुसूल ए नूह तू पहिरियों रसूल रब तोखे वॾे शान सां नवाज़ियो अल्लाह तोखे ख़लीफ़ो बणाए पंहिंजे धरती ते मोकिलियो रब तोखे अब्दन शकूरा शुक्रगुज़ार पाने जो लक़ब ॾिनो हुयो अॼु ॾिसी नथो असां सीधी परेशानी में आहियूं तूं का अल्लाह वटि सिफारिश कर फयक़ूल इन रब्बी अज़्ज़ वजल क़द ग़ज़बल यौम ग़ज़बा ओ इंसानो नथा ॾिसो अॼु रब एॾो कामियो आहे जो कॾहिं बि अहिड़ो न कामियो मां ॾिॼां थो रब मूंखां न पुछे त नाफ़रमान पुट जी सिफारिश छो कई हुई मां न ॻाल्हाईंदुसि मूंखे मुंहिंजे सिर जी नफ़्सी 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 मूंखे मुंहिंजे सिर जो फ़िक्र आहे मुंहिंजी जान जो फ़िक्र आहे मां रब सां ॻाल्हाए नथो सघां इज़हबू इला गैरी इज़हबू इब्राहीम वञो इब्राहीम वरी हज़रत इब्राहीम वटींदा या साॻी गुफ़्तगू थींदी इब्राहीम बि इहो ई जवाब ॾींदो त मां नथो ॻाल्हाए सघां पर हाणे तव्हां वञो अल्लाह जे नबी मूसा कलीम वरी मूसा वटींदा मूसा सत नथो सारे सघां पर वञो तव्हां ईसा हज़रत ईसा ईंदा जो त मां अल्लाह जे अॻियां ॻाल्हाइण जी जुरत नथो करे सघां पर ॾस ॼाण थो वञो उन दर ते तव्हांजी ॿेड़ी तरंदी जे अॼु रब सां ॻाल्हाईंदो त मोहम्मद मीर अॼु जेकॾहिं रुठल रब खे परचाईंदो त मोहम्मद मुस्तफ़ा परचाईंदो अॼु जे अल्लाह सां ॻाल्हाईंदो त मदीने वारो मीर ॻाल्हाईंदो
वञो मोहम्मद मीर वट वञो सोने मोहम्मद वट वञो फयअतून मोहम्मद सोने मोहम्मद जे या रसूल अल्लाह नचो हिते चढ़ण लिखा मदद वठण शिरक अजुए हड़ई गरजी मुझे लजपाल मोहम्मद करीम जे उम्मीदा फयकूलून या मोहम्मद अन्नत रसूलुल्लाह व खातिमुल अंबिया या रसूलल्लाह अल्लाह जा रसूल आयो सभिनी नबियन जे पुजाणी वारा आयो वक़द गफर अल्लाह लक मा तक़द्दम मिन ज़म्बिका व मा तअख़र या रसूल अल्लाह जे यन के तरफ बख्शे छडियो आ जे पोयन के तरफ बख्शे परेशानी आयो वो सरकार फरमाएगा सही जाए ते पहुंचायो अजे अल्लाह
छो पारे उगाड़ी दो असां जो रब फरमाए दो हबीब सिर सजदे मदे के चमदे मारब कबूल कर साईं फरमाए दा फरफौर रसी वो मां पंजो सिर मुबारक सजदे मां खणंदुसे फअकूल उम्मती या रब उम्मती या रब उम्मती सुभान अल्लाह नबी अंदर लफ्ज़ नफ्सी नफ्सी मुझो सिर मुझी जान मुझी जिंद पर दिल पर नबी चंदो उम्मती 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 ओ मिठा एड़ो कुर्बदार करीम संग मिलियो एड़ो नजपाल मेहरबान नबी असां जे भुखे पियो बुधाए त एड़े नबी दे अचण जी खुशी कजे उन महबूब जे मिलण ते असां छो न जश्न मल्हायूं बच्चा नंढा वॾा मर्द न्याणियूं हड़ई रात मल्हायूं जो एॾो कुर्बदार करीम असांखे सुभान अल्लाह जेको सारे जग जो सहारो साईं मदीने वारो घोट मदीने वाला मेरी आदम के हुई माफी बरी इसनू बेड़ी हुई करी ओ इब्राहिम मजी पाए ठरी यो जबिया जो नारो जो सहारो घोट मदीने वाला माशर में सफाई स्वाली इंदा पीर पैगंबर वाली हुंदो शाह शफात जो वाली वो एड़ो अल्लाह जो प्यारो सारे जग जो सहारो मदीने वारो मुख्तार नबी सरदार नबी आए उम्मत जो आधार नबी आखिरी बन जो गमख्वार नबी सवारो सारे जग जो सहारो घोट मदीने वारो जो सारे जग जो सहारो साईं मदीने वारो के रब फरमाई दो हबीब तू चमा कबूल कया तू हुर्मा अता कया सिफारिश करना कबूल कया सुभान अल्लाह सुभान अल्लाह कबूल उम्मती या रब उम्मती या रब उम्मती या रब उम्मती मुझी मौला मुझी उम्मती फयक़ाल या मोहम्मद अदखिल मिन उम्मतिक मन ला हिसाब अलैहिम मिन अल-बाबिल अयमन मिन अबवाबिल जन्नह हबीब पंजी उम्मत मा जिके जाई बिना पुछा दे बिना हिसाब दे वठ जन्नत दे सागे दरवाजे
जेको मदीने वारे ते हथ रखियो जेते लजपाल नबी पंहिंजे घर में शफ़क़त वारो हथ रखे उनखे लहर न लोडो न क़यामत जो पुछणो न हिसाब वल्लज़ी नफ़्सी बियदी इन्नमा बैनल मिस्राइन मिन मसारिल जन्नत कमा बैन मक्कत व हिमयर औ कमा बैन मक्कत व बुसरा साईं फरमाए त जेॾीमहिल मुंहिंजे ग़ुलामनि खे मां सिफारिश करे वठी इजाज़त ॾींदुसि त जन्नत जूं चावठूं दरवाज़नि जूं पटे छॾे ऐं चावठुनि जे विच में एतिरो मुफ़ासिलो आहे जीअं मके ऐं बुसरा जे शहर जे विच में मुफ़ासिलो आहे एॾो हिकिड़ो दर वॾो आहे पर जेॾीमहिल मुंहिंजा उम्मती हलंदा जन्नत जा दर जूं चावठूं पटिजी वेंदियूं एॾी रश कंदा हलंदा जन्नत जे मुस्तफ़ा जे सदके सुभान अल्लाह पोइ मदीने वारे साईं जी तव्हांखे बि शफ़ाअत खपे कंहिंखे शफ़ाअत खपे चाहियो था त सोनो नबी तव्हांजी सिफारिश करे क़यामत ॾियारे बेहिसाब जन्नत में वञो हिकिड़ो कमु ज़रूरु कयो जो रात ॾींहुं सुबुह शाम कसरत सां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल भला घणो नचले घट में घट 300 या 400 जेको 360 भेरा दूध पड़े न 360 रोजाना पाबंदी सां तेसी नंबर दो जैसी मदीने वाले जो दीदार तेसी नंबर दो जैसी जन्नत जूं माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसे ख्वाब में उनखे जन्नत ॾेखारींदा ओ दुरूद पढ़ण वारा ही तुंहिंजी बेबेरी माड़ी सुभान अल्लाह जेको दुरूद पढ़ण वारो आहे न उनखे टी ॻाल्हि इहा नेमत मिलंदी जो मरंदो त कलमे सां ईमान सां अहिड़ो कमु कजे न कजे सुस्त न थी दुरूद में ग़िफ़लत न कर ऊंचे वेठे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सलात मुझे मिठे नबी जी दुआ दे आए मलाइकन सां जापान पढ़ खुदा सोने नबी जी दवा पे आए दुआ सलात पढ़ पियो सजण सदाई असांखे पका त थींदी उन जे मुहाब मुश्किल कुशा पे आए सलात मुझे सोने नबीअ जी दुआ पे आए
अकरबकुम इलैया अक्सरुकुम अलैहि सलाता जेके उम्मती मुते घणी सलात पढ़ंदा आहिनि क़यामत में मुंहिंजे वेझो वेझो साईं फरमाईंदा जुमे जे ॾींहुं जेको 1000 भेरा दुरूद पढ़े उन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां गसंदड़ हूंदो क़यामत केदी बंद काई मिले दुरूद पढ़ी मशगूल आई ॾाढो मशगूल हिकिड़ी अथई मोबाइल ॿियो वरी होटल टियों वॾे ॾे ओताक हरू भरू नासूं हणंदो चाहे दे चुके दे 4 कलाक चट ओ मिठा ये होटल जो भेण फ़ाइदे वारो नहीं यो वॾेरन जे ओताक ते भेण फे वारो नहीं मिठा मस्जिद में वे बड़ा जे मस्जिद में लथो वे पंजे घर में वे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या बुधो ओ मानू जेको मदीने शरीफ वञे हिकिड़ो भेरो इश्क सां मोहब्बत सां मदीने वञे साईं फरमाईंदा इने जो मूंखे हक़ थी वियो क़यामत जे ॾियारे शाहिदी बि ॾींदुसि शफ़ाअत बि कंदुसि रब खे अर्ज़ कंदुसि मौला हे ख़ुशकदम जा हे खानगढ़ मां हे खानपुर मां भाड़ा भरे किराया भरे मुझे मदीने में मुझे ज़ियारत जे लाइ आयो हो साईं फरमायो त नदी मां मोहम्मद सुफारिश कंदुसि अल्लाह वटि चढ़ाई न कबो न छॾ हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़े जो ठारो आए उते बरकत उते दिल जो करार हलो मदीने मदीनो अखड़ जो ठार आए मुखे मदीने शरीफ में जो इसी माण्हुनि खां हथ खणाईंदा आहियो नमाज़ पढ़ो साईं ही कयो ही दीन जो कमु कयो कॾहिं हथ खणाईं त मदीने अचो मां बि हिकिड़े भेरे काले जलसे में आज तव्हां हथ खणायो कहिड़ा मदीने हलंदो मां बि हथ खयो आहियां हथे ख़ाली पैसो न मोकिल मूं मोटी आहे दुआ घुरियम राति जो साईं दिलबर साईं मूंखे हथ खणायो आहे त मदीने जो साईं मूं वटि न टिकेट अथई न भाड़ो न किरायो न पास न टिकेट हाणे करता महिरबानी जेसी मां रोई दुआ घुरी हिकिड़ो माण्हू मूंखे चई मदीने वेंदे मुझो अंधो घुरे हिकिड़ी अखि जे ॿ मिलनि सां छा खपे तंहिं बद तयार थी टिकेट तुंहिंजी मूं ते चईसी मां हाणे मदीने शरीफ पहुतो आहियां जॾहिं साईं जे वटि जे पहुतुसि उते दुआ घुरी या रसूल अल्लाह मूंखे दिलबर साईं मूंखे तरग़ीब ॾिनी मदीने जी हाणे या रसूल अल्लाह मूंखे हिते दिलबर साईं मिलिया चईसी मां अर्ज़ करे हीअं निकितो आहियां त तव्हां साम्हूं मिलिया मदीने में त जाश घुर बि आहे मिलंदी मदीनो जन्नत आहे तश्तही इल अनफुस जन्नत में माण्हू जाश घुरंदो आहे मिलंदी आहे मदीनो दुनिया में बेहिश्त आहे हिते जाश घुर बि आहे अल्लाह ॾींदो की ख़बर तव्हां बि तयारी कयो था मदीने कहिड़ा हड़नी के दीदार अल्लाह करीम हड़नी के मदीने वाले साईं जी ज़ियारत नसीब करो ओ मिठा मदीने शरीफ वञण वारा
नबी जे शफाअत जा हक़दार ऐं ॿियो बांग ॿुधी ऐं पोइ बांग जी दुआ आहे سيدنا محمد والفضيلة والدرجة الرفيعة والسلطان المحمود الذي عد وارزقنا شفاعته يوم القيامة إنك لا تخلف الميعاد. اللهم صل على محمد وآله وأصحابه. يا دعاء درود پڑھے بانگ بدھی یا دعا یہ درود پڑھے मदीने वारो साईं क़यामत जे ॾींहुं दी ज़रूर शफ़ाअत पोइ जेकॾहिं सुहिणे नबी जी शफ़ाअत खपेनि त इहा दुआ बि यादि आहे नमाज़ जे किताबनि में इहा दुआ लिखियल आहे यादि कंदो न कर यादि कंदो त बुड़ी बुड़ी तला पोइ वेठा पर टे वक्त अहिड़ा आहिनि जिन खे मदीने वारो साईं शफ़ाअत न कंदा टे बदनसीब अलाह पनाह में रखी उन्हनि खे न मदीने वारो शफ़ाअत कंदो न उन्हनि खे हौज़ कौसर जो फुड़ो मिलंदो बचण चाहींदा जी पहिरियों उहो माण्हू जो हुज़ूर जे सहाबनि खे घटि वधि ॻाल्हाए अबू बकर के नाशाइस्ता ॻाल्हाए उमर जे शान में बेअदबी करे हज़रत उस्मान जे शान में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए मौला अली के नाशाइस्ता लफ़्ज़ चवे जेको यारनि मुस्तफ़ा जे ख़लीफ़नि जे शान में बेअदबी करे थो उनखे मुस्तफ़ा करीम शफ़ाअत न कंदा उनखे कौसर न मिलंदो कौसर जो पाणी जो ढुक न मिलंदो जेको नबी जे यारनि जो ख़िलाफ़ और ये शफ़ाअत मुहम्मदी का महरूम ऐं ॿियो उहो माण्हू मन दैया सुन्नती हुर्रिम अलैहि शफ़ाअती जेको ॼाणी वाणी मुंहिंजी सुन्नत खे ज़ायो करे ख़बर पए त हीअ नबी जी सुन्नत ख़बर पए त हीअ नबी जी सुन्नत ख़बर पए त हीअ सोने नबी जी सुन्नत पक्का त हीअ मदीने वारे साईं जी सुन्नत पोइ बि ॼाणी वाणी सुन्नत छॾे ॾिए साईं फरमाईंदा हुर्रिम अलैहि शफ़ाअती उन ते मुंहिंजी शफ़ाअत हराम थी वई दिल में यादि कयो त इंशाअल्लाह नबी जे सुन्नत ते अमल कंदा जो सोना नबी जे सुन्नत ते अमल कंदा ऐं टियों उहो मन लम यख़ुज़ मिन शारिबिही फलैस मिन्नी जेको पंहिंजो मुछा नथो टकाए उहो मुंहिंजी उम्मत जो नाहे क़यामत वारे जी शफ़ाअत न करे ही जेके चार आङुर नक जे हेठि ही हिसो इहो ज़रूर कटे भला हेॾो पासनि वारी मुछ रखायो तव्हांजी मर्ज़ी आहे ही जाइ जेका आहे सा इहा कटणु एॾियूं वॾियूं मुछूं जो चपचो ढकिजी वञे चपचो उन मुछुनि में ढकिजी वञे साईं फरमाईंदा क़यामत जे ॾींहुं इनखे मुंहिंजी शफ़ाअत न थींदी उनखे कौसर जो प्यालो न ओ मिठा एॾो कमु छो कयूं जेको असांखे आख़िरत में महरूमी जो सबबु बणिजे छो त उहे कम कयूं जिन में दिलबर मोहम्मद राज़ी ऐं ॿिया उहे बदनसीब आहिनि जेके बांग ॿुधी निमाज़ ते नथा अचनि क़यामत जे ॾियारे मदीने वारो साईं फरमाईंदो त वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा क़यामत जे ॾियारे रसूल चवंदो मौला ही उहे माण्हू अथई जिन क़ुरान ॿुधी छॾे ॾिनो हो बांग ॿुधी निमाज़ ते न ईंदा मां मुहम्मद इन्हनि खां बेज़ार आहियां मां हिन जी सिफ़ारिश न कंदुसि ओ अदा ओ मिठा जे मदीने वारे जी शफ़ाअत थी घुर्जे त पोइ 5 वक़्त नमाज़ पढ़णी पढ़ंदो घटि था ॻाल्हायो कहिड़ा 5 वक़्त पढ़ंदो कोशिश कंदो अलाह मदीने वारे साईं जी शफ़ाअत जो हक़दार मारो नबी जी सुन्नत शरीयत अमल को नेक रस्तो तैयार कयो क़ुरान जे
दुरूद व सलाम पढ़ो वाह वाह हर को मुसलमान पंहिंजे हाल हर मुस्तफा जो मीलाद ज़रूर करे पंहिंजे घर में थोरो घणो उन्हनि खे भुगड़ा में कबूल पइजी विया मदीने वारे साईं जी कचहरी में ज़ियारत थियसि साईं जे अॻियां भुगड़नि जी ॿिंड रखी साईं फरमाया त बच्चा अब्दुल रहीम तू न कर तुंहिंजे मोहबत जा मीलाद वारा भुगड़ा बसां वटि पोइ असां कबूल करे वली सगुरो मदीने वारे साईं सां ज़ियारत मुलाक़ात थियसि अर्ज़ कई या रसूल अल्लाह हे माण्हू रबीउल अव्वल में मीलाद था मल्हाइनि या रसूल अल्लाह इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी साईं फरमाया त मन बिना मरे जेको असांजे अचण ते ख़ुशियूं थो करे जेको मुस्तफा जे मिलाद ते जेको असांजे मिलाद ते ख़ुशि थींदो आहे असीं उन सां ख़ुशि थींदा बेटा पोइ मीलाद मल्हायो मीलाद वारे जी फर्मा बरदारी कयो अलाह इन जहान